तो मुझे पुट आकाश के तू हिकड़ो डी भी जेल में रखी न सघंदे। ना 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 जाबिर खाना तो पंहिंजे मौत खे आवाज़ ॾिनी आहे, मौत खे। अवल पंहिंजे पाण खे कानून जे हवाले कर, न त मुफ्त में मार थी वञे। तूं ज़िंदा रहंदे त कंहिंजो हशर कंदे न। हाणे जाबिर वारनि ते हमिलो करणो आहे। नहीं लगदा तेरे नाल टुरे कोई हो, तेरी हर कोई रीस करेंदा है, तेरी हर कोई रीस करेंदा है। सोहनी टुरदा है टोर साकू चंगा नहीं लगदा। यारी लागे तू ढोला चूड़े से दाने और वांगुरा जे हो वांगुरा जे दे सानूरू ले से दाने। इन दिल में आही तू, इन दिल में आही तू, हर महफिल में आसाई तू। तुझी जिंदगी तुझी जवानी ते कुछ असांजो भी हक आ। मुझे पेरन में प्यार जा ये जंजीर ऐं डावण न विझ। छो तरका जेतिरो बि ख़तरो आहे ओचे त छा, पर शहर जा शहर सारे रात करे छॾींदो आहे। हर माण्हू खे हथियार खणण जी कानूनी इजाज़त न ॾींदो। अरे तू छा असांखे मारी दे, तुंहिंजे पीउ खे बि असां घणे छॾियोसीं। असां पंहिंजो इंसाफ़ पाण कंदा आहियूं, असांजे विच में न जाबिर खान खे भड़काइण वारो इहो त आहे। सूबेदार साहब, तू बगैर इजाजत घर में आयो आहीं, मां तो ते केस दाखिल कराईंदुसि। बस चोर तो पुलिस मथां केस दाखिल कराए। खैर ताए साहब सफ़ा काहे पियो आहीं? थोड़ा मैं मालकन हवाले कर ऐं राकाज़ असांजे हवाले कर। ये असांजो सरकारी मेहमान आहे। इन जो मतलब इहो आहे त तूं कंहिंजी वांगार थो वहीं। ऐं हा, तूं इहो यादि रख सूबेदार, तो मुंहिंजे पुट आकाश के तूं हिकिड़ो ॾींहुं भी जेल में रखी न सघंदे।
थाने ते हलो त तोखे सॼी ख़बर पइजी वेंदी। हलो बाबा साईं। दादन पुट तूं किथे आहीं? राकास खे पुलिस वठी वई आहे। छा रकास खे पुलिस वठी वई आहे? ऐं हा, तूं जल्दी में जाबिर खान खे ॿुधाए त राकास खे पुलिस वठी वई आहे। ठीकु आहे बाबा साईं, मां हाणे जाबिर खान ॾे वञा थो पियो। ठीक आहे, ठीक आहे। हाँ कुर्बान साहब, यो अहवाल खेल को पियो फर्स्ट क्लास। जाबिर खान दुआ है तुझी अल्लाह जे करम खैर कुछ अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जे करमन मालिक जे लख एहसान, पांच वरी मेहरबानी, लख थोड़ा जो असांजे गरीब खाने जे आया है। जाबिर खान एड़ी का गाल कोने, तू असांजो पंहिंजो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। दादन खैर दाए, ये पद पियो आई? उतार साईं, ये समझ खैर कोने। छा मसलो आहे दादन? साफ़ साफ़ ॿुधाए। दादन जंहिं बि असांजे माण्हू तां फिटायो आहे उनी मौत खे दावत ॾिनी आहे। मौत खे उतार साईं, सुबुह सां पुलिस अची दर वरितो ऐं राकास खे गिरफ़्तार करे वई आहे। दादन ॻाल्हि वञी उते ई बीठी। दादन राकास खे पुलिस वठी वई, पर छो? राकास को ॾोहारी आहे छा? कमदार पुलिस कहिड़ो ॾोहारनि खे वठंदी आहे, ग़रीबनि खे तंग कंदी आहे। कमदार मूंखे त ख़बर न आहे, अलाए छा लाइ वठी वई, अलाए छो वठी वई, अलाए कंहिंजी चुर्च आहे। दादन तूं घबराए न, मां वेठो आहियां न। शाम ताणी तुंहिंजो भाउ घर पहुची वेंदो, तूं बेफ़िक्र रह। ठीकु आहे साईं, पोइ मां हलां थो पियो। अल्लाह भाई। शाम मां पाण खे ॾिसां थो। हेलो सूबेदार साहब, ये तो हाल वाल। तू मुझे हारी राकास के गिरफ्तार क्यों आए? खैरदाए कहिड़ो न गुनाह क्यों आ? जाबिर खान हुई चोर आए ऐं हुन में चोरी कई आहे, हुन जे इल्जाम में हुनखे मां गिरफ्तार कयो आहे। सूबेदार साहब, हिन शक जे बुनियाद ते मुझे हारीअ खे परेशान न कर, छा सम्झई? जॾहिं ठोस सबूत मिलई न, ओ मुझे हारी राकास खे गिरफ्तार कजाए। ठीक आहे न? जेकर हुन जे मथां ॾोह साबित थियो, ॿियो जाबिर खान जो तोसां वाइदो आहे, हुनखे थाणे ते मां पाण वठी ईंदुसि। ठीकु आहे जाबिर खान, तुंहिंजे ज़मानत ते तुंहिंजो माण्हू आज़ादु कयां थो, पर मूंखे जॾहिं बि ज़रूरत पई इहो माण्हू मुंहिंजे हवाले कंदे। ठीकु आहे, ठीकु आहे, फ़िलहाल तूं मुंहिंजे माण्हू खे आज़ादु कर। कंहिंजी फोन हुई सर? जाबिर खान जो फोन हो, चए थो राकास खे आज़ादु कर। तूं वञ राकास खे वठी आ। ठीक है सर, वठी चांस तो। राकास पुट, मां तुंहिंजो पीउ आहियां। मां चङी तरह ॼाणां थो त तुंहिंजा पेर सिधा न आहिनि। सुठो हिन में आहे त पंहिंजा पेर सिधा कर ऐं सुधरी वञ, न त तूं बि काठ में पवंदे ऐं मूंखे बि अची ॾाड़ीअ में काठ में विझे। छा ॻाल्हि आहे वाह, ख़ैर त आहे न? खैर वरी छा जो आहे, रोज़ हिते ॻोठ में पुलिस वेठी आहे, असांजी बदनामी घणी आहे। माण्हू छा चवंदा त छा मसइलो आहे? सलीम खान, तव्हांजे चवण जो मक़सदु छा आहे? मुंहिंजो मक़सदु आहे त महिरबानी करे ताला त खणी वञ। तो असां को तव्हांजे कड़े ते वेठा हुजा? मां पंहिंजे घर में थो रहां, ऐं हीअ जेकी जॻह आहे न मुंहिंजी पंहिंजी आहे, सो बि ज़ाती। मां हितां हरगिज़ न वेंदुसि। असां सॼे पाड़े खे मुसीबत में विधो अथव, महिरबानी करे हितां उथो। इब्राहिम,
ईअं न मञिजे त मां भलो साईं खणी ईंदोमांइ। न सलीम खान, हेॾे ॾिस, जे तव्हां सभई असां मां तंग आहियो त असां शाम ताईं लॾ खणी वेंदासीं। तव्हां भलो साईं न खणी अचो बाबा। सोणी मामो नज़र नथो अचे। बनीअ जड़ा बाबा पानी खोलण वियो आहे। मानी खणी आई आहियां, उहा बि अञा कोन खाधी अथई। सोणी पंहिंजे भाउ खे सम्झाए, हुनजा पेर ॾाढा ख़राब अथई, विझंदई मामे खे काठ में ऐं पाण बि काठ में पवंदई। न अहिड़ी काई बि ॻाल्हि न आहे। अधा राति देरि आयो हुयो, उहो घर सुतो पियो आहे। अधा खे मां पाण कमरे में सुम्हारे करे पोइ आई आहियां। हाणे छॾी नी ॻाल्हियुनि खे, बाबा ने ॾिसी वठे, सुबुह जो टाइम ठाहे काथे मिलंदे। ॻोठ जे ॿाहिरियों खजन वारो बाग़ आहे न, सुभाणे उते मिलंदासीं। मां उते सुभाणे इंतज़ारु कंदोसांइ, ज़रूरु अचिजांइ। सुहणा सुहणा छॾ मूं समाणा, सुहणा सुहणा छॾ मूं समाणा, सुहणो जे तूं आ घट मां बिनाया। दिल 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 बस दिल थी घुरा, दिल 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 बस दिल थी घुरा, दिल 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 बस दिल थी घुरा, दिल 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 बस दिल थी घुरा। मिठा कर बिस्मिल्लाह प्यार जो हथ मिलायो, मिठा कर बिस्मिल्लाह प्यार जो हथ मिलायो। लिखी पढ़ी आया मां सुनी से बीती, हाँ करने न जाना पड़ो। सच थी बुधाया तो के चाया, मुँह के तू आई बड़ियो। लिखी पढ़ी आया मां सुनी से बीती, हाँ करने न जाना पड़ो। सच थी बुधाया तो के चाया, मुँह के तू आई बड़ियो। बस दिल थी घुरा, दिल 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 बस दिल थी घुरा, दिल 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 बस दिल थी घुरा, दिल 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 बस दिल थी घुरा। लिखत कराई जे तू साई तो साया मां बदल, सोखे न छॾबो गॾ तो सा रहबो भल जाके मुश्किल। लिखत कराई जे तू साई तो साया मां बदल, सोखे न छॾबो गॾ तो सा रहबो भल जाके मुश्किल। छा तो चवी तू मुंहिंजा पिरी तू, छा तो चवी तू मुंहिंजा पिरी तू, तो में असां थी तोले सिका। दिल 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 बस दिल थी घुरा, दिल 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 बस दिल थी घुरा, दिल 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 बस दिल थी घुरा, दिल 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 बस दिल थी घुरा। तो के मां सुहणा इलाज के दा क्या थी हनी
मिठा कर बिस्मिल्लाह प्यार जो हथ मिलायो, मिठा कर बिस्मिल्लाह प्यार जो हथ मिलायो। राका समूल संभालो है या त शहबाज की खबर होंदी राकास के चलान उहो वयो हुयो। अदा राकास मरी त सघे तो पर पुलिस जे अॻां बिड़क बि न कंदो, छो त मां राकास जी रग रग खां वाक़ुफ़ आहियां। वाकई अदा शहबाज राकास ते असांखे वॾो नाज़ आहे। हां साईं, राकास वॾो मुड़स माण्हू आहे, जता बि गुज़रे उता मुल्क रही। वॾा राकास यारनि जो यार आहे। वाकई वॾा कुझु हद हलाईंदो त ख़बर पवंदी। मां त चवंदो आहियां अञा कुझु हुनखे ट्रेनिंग ॾींदा। जाबिर खान खाट बि मूं हयो ऐं मेह बि मूं कढी। हिनखे चयुमि त काहे वञ, पाण खे मुड़स माण्हू थो सम्झे। साईं मोचा ट्रेनिंग जा ॾींहं नी, ही वरी मोतबर कमांडो पासा। सदको वञाई ॻाल्हि वञी उते ई बीठई। सावल जो खैर आहे, अमन मान आहे। जी सोटरा बिल्कुलु ठीकु आहे। मालिक जा लख करम आहिनि, तव्हां दिलि जाए कयो। तव्हां ॿुधायो सभई ख़ुशि आहियो न? सोटरा चाचा साईं ख़ुशि हुयो। सोटरा वरी ॿुधो आहे त कुझु ॾींहंनि में इलेक्शन थियण वारी आहे। हा सोटरा, वॾेरनि जी हाणे वटसट शुरू थियण वारी आहे। सोटरा ज़मीर तूं इलेक्शन में फार्म छो नथो भराई? सोटरा इलेक्शन विढ़ण पंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। पाण मिसकिन आहियूं सोटरा, छा वॾेरनि सां टकर खणंदासीं। डॉक्टर इलेक्शन जेकी आहे उहा अॼुकल्ह इबादत न पर तिजारत थी वई अथई, तिजारत। इहो वरी कीअं सोटरा? मूंखे त ॻाल्हि सम्झ में कोन आई। सोटरा वॾेरो कॾहिं बि न चाहींदो त मज़दूर या हारी अॻिते अचनि। बाक़ी सोटरा तुम्हारी तालीम हासिल करण जो असांखे कहिड़ो फ़ाइदो? अधे अमीन वारनि हेॾी तो ते महिनत कई आहे, ख़र्चा कया अथऊं। यूनिवर्सिटियुनि जी फीस जी ख़बर अथई? तूं त रुगो उते वेही छड़ो फोनूं कंदो हुए न त मूंखे 50,000 मोकिलिया था, लख रुपयो मोकिल। ये लखे रुपया पाण कोन ठहंदा आहिनि। अमीर तालीम हासिल करण बाबा इहा सुथरी ॻाल्हि कोन्हे। महिनत मज़दूरी करणी पवंदी आहे, रत ॾियणी पवंदी आहे। अमीर 2-3 ॾींहं तरस सिर्फ़ु वॾेरो फार्म भराए। पोइ वरी छा ॻाल्हाईंदे त मीर उन्हनि सां? पंहिंजे अबनि ॾाॾनि करे उन्हनि सां ॻाल्हायो आहे? कॾहिं बि कोन ॻाल्हायो अथऊं। मुंहिंजी त दिलि चवंदी आहे त इन जाबर खान खे उठ वांगुरु गोॾा खोड़ायूं। ठीकु आहे सोटरा, जीअं चवंदे उअं ई थींदो। त पोइ ठीकु आहे अदा में न। मुंहिंजी बि हिकु ॻाल्हि ॿुधो। तव्हांखे मां घणा भेरा चलियो आहे ॻोठ में इहे मथे उघाड़ो नहीं राखियो। हा तूं वरी कहिड़ा बोस्की या पटका बजो बीठो आहीं। अरे रे ही ॾिस, बदल न आहे त बाक़ी छा आहे? नथो चवां त मथे ते चढ़ंदा था वञो। हा अरे हेॾे पियो 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 पियो, हेॾा पुटी में धक लॻल आहे न, पुटींदा फुटो। हमारे घोड़ा रे
खबर पे है ना कोटरे कमदा बड़ो शैतान थे वे जैबर खान के भड़काण वालो इहो त आहे चलो काॾे वेंदो नेठ त हथ ईंदो न ही हुसन जी परी देर आहे न त तव्हां सभिनि जो जेको हशर थींदो न उहो अलाह खे ख़बर चरी असां जे असर खे छॾे ॾी तूं ॿुधाए त तुंहिंजो छा थींदो जंहिंखे बि आवाज़ ॾियणो अथई न ॾे मां बि ॾिसां ताकि तुंहिंजी केरु थो इज़त बचाए मुंहिंजी इज़त मुंहिंजे सोणे रब जे हथ में आहे ऐं उहो ई मुंहिंजी इज़त जी हिफ़ाज़त कंदो अरे त पोइ पाराए पंहिंजे रब खे त पोइ तुंहिंजी मदद करे धीरज कहिड़ा आहियो तव्हां कढो छोकिरीअ मां केरु आई जवान ऐं असांजो रस्तो छो रोकियो अथई मुंहिंजो नालो सावल आहे ऐं जंहिं बि ग़रीब या मिसकीन ते ज़ुल्म थींदो आहे उते सावल पंहिंजो पाण पहुची वेंदो आहे मुंहिंजो नालो थी राकास जिथां बि गुज़रंदो आहियां ओठ त छा पर शहरनि जा शहर सारे राख करे छॾींदो आहियां बस बस वॾो आयो आहे राकास अॼु इहे बबिक्यूं पंहिंजे वतारनि वटि हणो कई तो जहिड़ा राकास मूं ॾिठा आहिनि हलो अथई त असांजे मामले में टंग न अड़ाए जे वाक़ियो हुजे हा न त रस्तो न रोकी हा ख़बर आहे मूंखे तव्हांजी ताक़त जी महिरबानी करे हलण जी कयो वैसे ॻाल्हि वञी उते ई बीठई हाणे त असां वञूं था पर ॿीहर जॾहिं बि तूं जी ऐं असांजी मुलाक़ात थी उहा मुलाक़ात तुंहिंजी ज़िंदगी जी आख़िरी मुलाक़ात हूंदी ज़िंदगी रही ज़रूर मुलाक़ात थींदी फ़िलहाल तूं त हल चाहे पंहिंजा पेर हल मां हलांव थो ठीकु आहे पंहिंजो ख़्यालु रखिजो मारवी अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे तूं अजायो ग़लति न सोच अञा का बि ॻाल्हि कोन्हे मूं सभु कुझु पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे अञा बि मूंखे तूं सफ़ाई तो नी जेको बि कुझु तूं सम्झी थी उहो ग़लति आहे बस मूं सभु कुझु पंहिंजी अखियुनि सां ॾिसी छॾियो आहे हाणे सफ़ाई ॾियण जी का बि ज़रूरत न आहे जेकॾहिं तोखे मूंसां ईअं ई करिणो हुयो त पोइ ही वाइदा ही कसम ही मोहबत छा सभु कुझु कूड़ हुयो मूंखे कसम आहे तुंहिंजे सिर जो इतबार करी त ॻाल्हि इहा आहे माफ़ कजां मां तुंहिंजे मथां अजायो शक कयो चरी ये वाम न कंदी कर
फर्श ते आया अर्जा नाल मुके सो गर्जा अर्जा नाल मुके सो गर्जा साडे केड़े जोर साकू चंगा नहीं लगदा तेरे नाल टुरे कोई होर साकू चंगा नहीं लगदा तेरे नाल टुरे कोई होर औखी सौखी निभ वेंदी मौला आस पुजेसी तेरी आस ते लाया साडियां आपे तोड़ चढ़ेसी औखी सौखी निभ वेंदी मौला आस पुजेसी तेरी आस ते लाया साडियां आपे तोड़ चढ़ेसी हिक दूजे दी बाह विच बाए हिक दूजे दी बाह विच बाए दिल न कर कमजोर साकू चंगा नहीं लगदा तेरे नाल टुरे कोई होर साकू चंगा नहीं लगदा तेरे नाल टुरे कोई होर मैं तेरी तू मेरी ढोला अज़ला तो मजबूरी एक दूजे दी पल ना होवे मेरा रांझण दूरी मैं तेरी तू मेरी ढोला अज़ला तो मजबूरी एक दूजे दी पल ना होवे मेरा रांझण दूरी तेरे हाथ विच आ गई ढोला तेरे हाथ विच आ गई ढोला मेरे दिल दी डोर साकू चंगा नहीं लगदा तेरे नाल टुरे कोई होर ओ साकू चंगा नहीं लगदा तेरे नाल टुरे कोई होर तेरी हर कोई रीस करेंदा तेरी हर कोई रीस करेंदा सोहणी टुरदा है टोर साकू चंगा नहीं लगदा तेरे नाल टुरे कोई होर साकू चंगा नहीं लगदा तेरे नाल टुरे कोई होर वालेकुम अस्सलाम गोठड़े वाला पुलिस आई हुई था न सौट मूंखे तहिड़ी का ख़बर न आहे त ॻोठड़े खां पुलिस आई हुई राडेवाल ॻोठड़े खां पुलिस आई हुई छा बाबा सुट्रे मां त स्कूल वयो मां का खबर न हा दादा ॻोठ में पुलिस आई अकबर खान आ रही दादा रोकड़ियूं हुयूं ढोकड़ियूं माना त सॼो कमु सुट तव्हांजो हो न ज़मीर छॾे हिन ॻाल्हि खे इहो तोखे मां बाद में पोइ सम्झाईंदुमि सौट वॾेरनि सां अटकण खां बाबा पहिरियां 1000 भेरा सोच बाबा तूं वॾो होशियारु आहे ऐं किथे पाण खे चकर में फासाए न विझे पुटरा तव्हां दिलि जाए कयो अधु वॾो वेठो आहे न पुट पंहिंजे अपनि ॾाॾनि सॼी उमिरि रसन ऐं वॾेरनि जी ग़ुलामी कई आहे हाणे उहो दौर नाहे हाणे ईअं कोन थींदो सौट हाणे नी चापर जी जे मां रसी न विञाई मुंहिंजो नालो सांवल नाहे नाहे सांवल
वफा वॾा पंध पियो करी मामो संगड़ खां इनकार थो करे जा ना ना अहिड़ी कद ॻाल्हि कोन्हे तोते को ॿार आहे छा ॿार त मालिकनि जा पुट मूंते कहिड़ो ॿार आहे ख़ैर मतलब जी ॻाल्हि कर ॻाल्हि इहा आहे बिया तोखे त मां न ॾिसां इहा तुंहिंजी मर्ज़ी आहे ॾिसी या न वफा इन ॻाल्हि मुंहिंजी के मज़ाक न सम्झजांइ अरे हेरे हेॾो तूं मुड़ुसु माण्हू आहीं छा छॾ मूंखे न छॾींदो मां साणे छा सम्झे पाण खे ॻोठ में जॾहिं बिजली कोन्हे त तोखे कानो बिजली छा पतो अदा मूंखे ख़बर हुई तॾहिं त बिजली मस विधो अड़े न बागा सॼे ॻोठ खे ख़बर आहे असां ना सिर्फ़ु नमाज़ जे वक़्तु बिजली ईंदी आहे बाक़ी ॾींहं असां ना बिजलीअ जूं मोकलूं आहिनि हल फराज़ इहा ॻाल्हि वाकई तुंहिंजी सही आहे इन्हनि जा लहर में जा बिल छा थी 15,000 महीनो अचे थो जॾहिं असांजे ॻोठ में लाइट आहे कान त पोइ एॾो वॾो बिल छाजो अड़े हेॾे हाणे अचायो दिमाग़ न हण हल त हलूं कंहिं होटल ते सुठे ते चांहि पियूं ठीकु आहे सुठो होटल ते हलंदा ज़मीर मुंहिंजा जानी मां तोखे न ॾिसंदी आहियां त मूंखे अलाए छा थींदो आहे न ई मूंखे घर वणंदो आहे न ई घर जा भाती मूंखे वणंदा आहिनि सारो ॾींहुं तुंहिंजे ख़्यालनि में गुम हूंदी आहियां मूंखे तुंहिंजी ॾाढी सिक लॻंदी आहे दिलि चवंदी आहे हिकु पल बि तोखां परे न थियां मूंखे बि तोखां सवाइ हिकु पल बि सुकून मूंखे न ईंदो आहे घर ई न तोखे ॾिसंदो आहियां मुंहिंजो बि साॻो तो जहिड़ो हाल थींदो आहे ऐं ॾाढो बेक़रार थींदो आहे अच्छा वाकई मुंहिंजा मोरनि जहिड़ा हा वाकई मुंहिंजी सूंहं जहिड़ी रानी यारी लाके तू ढोला छुड़े से तो नहीं यारी लाके
मुझो रस्तो छोरो क्या था? जबान संभाले ॻाल्हाए तू कोई एॾो नवाब नहीं। नवाब आयो तो पांजे ला आयो। मुझो रस्तो छोरो क्या था? ज़मीरा तोखे मूं पहिरां चयो हुयो न, जिथां मुंहिंजी धप पई सो को पर हले वेंदो कर। नादर खान धप त ढूंढ में ईंदी आहे, तूं त अञा ज़िंदा बीठो आहीं। वैसे तू रुगो हुकुम रे तने जो मां कयां बेगा ढेरी छो तरकास जेतिरो बि गुज़रंदो आहे वट त छा पर शहर जा शहर साड़े राख करे छॾींदो आहे। रसन जो ढींगो ढेरी ना अहिड़ो तिन छोरे जो असर करेंदुसि जो इन छोरे जूं 7 पीढ़ियूं यादि रखंदियूं। रस मां तव्हांजी रग रग खां वाक़िफ़ आहियां, तव्हां में केतिरो दम आहे। रईस बाबा तव्हां सिर्फ़ु मूंखे हा कयो, बाक़ी हिन जे लाश खे कुतनि ऐं कांवनि खां खाराईंदुसि। न कमदार न, हिनखे हिकिड़ो वरी चांस ॾियूं था, जे न सुधरियो त पोइ को असांखो परे आहे जा। इहो त पोइ वक़्तु ॿुधाईंदो रईस, केरु कंहिंजा लाश थो घुराए। राकास नादर ई छोरो तव्हांखे जिथे बि मिले न असली जूं टंगूं बाहूं भञी बंगले ते खणी अचोसि। सम्झे छा थो पंहिंजो पाण खे जट जो पुटु? सोट काफ़ी ॾींहंनि खां पोइ अॼु आया आहियो, पंहिंजनि सोटनि खे त सफ़ा विसारे छॾियो अथई। अलाए मगूर थी वियो आहीं, अलाए कमकार वधी विया अथई। सौट अहिड़ी का ॻाल्हि न आहे, पंहिंजा कंहिंखां विसरंदा आहिनि छा भला? सोटरा एतिरा ॾे न विझो कर, असांखे ॾाढी सिक लॻंदी आहे। सोटरे घर रा खेरो चाचा साईं ठीक हो? हा सोटरा अदा आरा ऐं बाबा साईं आरा बिल्कुलु ख़ुशि आहिनि। 2-3 ॾींहं ज़मीननि जो कमु हो, इन करे 2-3 ॾींहं लेट थी वियो। अधे वॾे वारनि सां 2 ॾींहं ज़मीन ते हुउमि, इन जे करे तव्हां ॾे कोन अची सघियो। हाणे मां हिते ई आहियां, तव्हां सां गॾु हूंदुमि। जॾहिं बि मां कराची वयसि त तव्हां खां मोकिलाए वेंदुमि। सोट जॾहिं मुंहिंजे तरफ़ तव्हां अचो पिया चाचा साईं खे बि साण कयूं अचो आहे। घणे टाइम खां वठी चाचा साईं हिते असां वटि कोन आयो आहे। चाचा साईं जी ॾाढी यादि ईंदी आहे। ॿीहर अची न चाचा साईं खे ज़रूरु वठी अचिजांइ। सोट ॿीहर जॾहिं बि आयासीं न बाबा साईं खे ज़रूरु वठी ईंदासीं। हा यार, चाचा साईं जी ॾाढी सिक लॻी आहे। बाबा तव्हां सभिनि दोस्तनि जी वॾी महिरबानी, असुल लख थोरा लख एहसान जेका बापा जो कीमती टाइम कढी असां वटि आया हो। बाबा असांजो हिकिड़ो नंढो अर्ज़ु आहे, हमेशह तव्हां ॻोठ वारनि मुंहिंजी तमामु वॾी इज़त कई आहे, हर दौर में कई आहे, मूंखे हर वक़्तु तव्हां खटायो। ऐं जीअं त ही मुंहिंजो दोस्त आहे गुलन खान, बाबा हिन चकर इलेक्शन में बीठो आहे, फॉर्म भरायो अथई। तव्हां जीअं हर दौर में मूंखे खटायो आहे वोट ॾेई, ऐं मूंखे उमेदु आहे त हिन चकर में वोट ॾेई मुंहिंजे यार गुलन खे खटाईंदो। ऐं गुलन खान यारनि जो यार आहे। तव्हां जंहिं टाइम बि सॾु कंदोसि, राति हुजे अधु राति हुजे, बाबा गुलन खान तव्हां खां परे न वेंदो। मां तव्हां खां बाबा कॾहिं वियो या परे? हा हे कीअं वेंदो? हे बि तव्हां सां गॾु हूंदो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा। वॾा साईं असांजा तूं मसइला हल कंदे। अॻे असांखे भुस्की जा फटका ॿधाया अथई, हाणे वरी असांखे भुस्की जा फटका ॿधाईंदी। जहिड़ी तूं असांजी ख़िदमत कई आहे त हे बि तुंहिंजो वाठो इहा ई ख़िदमत कंदो न। मुंहिंजा प्यारा ॻोठाणो, अगरि कंहिंखे बि कुझु ॻाल्हाइणो आहे, कंहिंजो बि को मसइलो आहे त मूंखे ॿुधायो, मां तव्हांजा सॼा मसइला हल कंदुमि। असांजो हमेशह अव्हां सां साथ रहियो आहे ऐं इनशाला अॻियां बि अव्हां सां साथ रहियो। अगरि कंहिंखे बि कुझु ॻाल्हाइणो आहे, कोई बि को मसइलो आहे त मूंखे ॿुधायो, मां तव्हांजा सॼा मसइला हल कंदुमि। राइस ही वरी बाबा छा ॻाल्हाईंदा? ही त वीचारा पंहिंजा ग़ुलाम आहिनि, हिननि जी कहिड़ी मजाल आहे जो तव्हांजे साम्हूं ॻाल्हाईंदा? बाबल साईं हिननि खे तव्हां जीअं बि चवंदा वे ईअं ई कंदा। हा कमदार चई सच थो। बाबा खुदा के मन अल्लाह के मन जो रहम करे, असांखे न का सरकारी ड्यूटी आहे, न को कमु न कार, वांदा पिया आहियूं कटां टोड़ियूं। तूं 120 जी स्पीड हले थो, बिना का खुदा जेको खौफ़ करे। तोखे कसम अथई एसडीए जो बाबा, कुझु आस्ते हलो।
कसम दई तो के पांच ऑफिसर जो कुछ तास्त दे हल बाबा। ओ बाबा मां गरीब आया मिस्किन आया मुझी जिंदगी खत्म न करे बाबा थोड़ो आस्ते हलो ये न करे मुझे घर जो बेतरो चाय पानी जो खर्च ना है जो तो जो बिल अचे दो बाबा ये छातो करे कुछ त आराम करे बाबा आज तो डरे छी है सारे में मिलो मु चरियो ना आया चरियो कयो वयो है मुखे त का गाल समझ में आई कोन सजे गोठ में गैस हले ही कोन तो वरी बिल तरे से केडो मोकलिंदा असा काठियो बारे बारे थकी पया आयो ई मीटर भी ॾिसो बंदि पियो आहे बिल ॾिसो त केॾो अचे थो। हा यार वाकई असां चरिया ऐं सादा आहियूं हर माण्हू खे पंहिंजो सम्झंदा आहियूं। हा यार वाकई असां त ॼण सफ़ा जाइल आहियूं चरिया आहियूं ॼण त असां बेज़बान आहियूं जो असां पंहिंजो हक़ में नथा वठी सघूं पंहिंजो पाण खे पंहिंजे घर में ई महफ़ूज़ कोन था रखी सघूं। असांजा सिंधी भाइर बेड़ो मारिया था वञनि असां कुझु गुंडनि खे पनाह ॾिनीसीं उन्हनि गुंडनि पाण खे सिंध जो वारिस ॼाणाए छॾियो आहे न मरण वारे खे ख़बर आहे त मूंखे छो मारनि था न वरी मारण वारे खे ख़बर आहे त मां हिन खे छो मारियां थो। बसि दोस्त अलाह पनाह ॾींदो बाक़ी सिंध जो ऐं असां सिंध वारनि जो कुझु बि कोन थियो। हिन दिल में आही तू हिन दिल में आही तू हर महफिल में आसाई तू हर महफिल में आसाई तू तोखा दूर रही न सगा तोखा दूर रही न सगा तोखा दूर रही न सगा मुझे ज़हन में आई सदाई तू मुझे ज़हन में आई सदाई तू जिए चमन में खुशबू आहे एड़ी पिरी तुझी सूहू आहे जिए चमन में खुशबू आहे एड़ी पिरी तुझी सुहाई आहे जिए चमन में खुशबू आहे एड़ी पिरी तुझी सुहाई आहे मुहिंजो त जनाब आही तू मुहिंजो त जनाब आही तू हर महफिल में आसाई तू हर महफिल में आसाई तू तोखा दूर रही न सगा तोखा दूर रही न सगा मुझे ज़हन में आई सदाई तू कजे दर्शन तुझो उम्र सारी तुझी गुफ्तगू आ मिठड़ी प्यारी कजे दर्शन तुझो उम्र सारी तुझी गुफ्तगू आ मिठड़ी प्यारी कजे दर्शन तुझो उम्र सारी तुझी गुफ्तगू आ मिठड़ी प्यारी मुझो हार सिंगार आही तू मुझो प्यार आही तू हर महफिल में आसाई तू हर महफिल में आसाई तू तोखा दूर रही न सगा तोखा दूर रही न सगा मुझे ज़हन में आई सदाई तू
मुंहिंजा प्यारा दोस्तो, तव्हां सॼनि खे अॼु हिन जे लाइ तकलीफ़ ॾिनी आहे। उन ॾींहुं पाण खे जाबिर खान बंगले ते घुरायो हुयो वोटनि जे लाइ, ऐं असां सौट वॾे ऐं मूं इहा सलाह कई आहे त अदा ज़मीर जो इलेक्शन में फार्म भरायूं, वॾेरे जे ख़िलाफ़ उनखे बीहारियूं। अगरि तव्हां सॼनि दोस्तनि जो असां सां इहो साथ हूंदो त इन वॾेरे ज़ालिम मां पंहिंजी जान बि छुटंदी ऐं पंहिंजे ॻोठ खे बि संवारींदासीं। छा तव्हां सभई मूंसां गॾु आहियो? तव्हां सभिनि जा अहसान आहिनि जो तव्हां पंहिंजो कीमती वक़्तु कढी असां वटि आया आहियो। तव्हांजो अहसान थियो। त हाणे असांजो तव्हां सां नंढो अर्ज़ु आहे, पंहिंजी उताद ते चांहि मानी जो बंदोबस्तु थियल आहे। तव्हां असां सां गॾु जेको आहे सो मानी खाई पोइ हलिया वञिजो। महिरबानी थी। हाणे पुटु मां तुंहिंजो रिश्तो पंहिंजे भाणे जे मुनीर सां कयो आहे। पर बाबा घटि में घटि मूंखे सलाह त वठी आहे। पुट मुंहिंजी इहा ग़लती आहे, तव्हां खां मशवरो कान वरितो। पर बाबा मां ज़मीर सां मोहबत कंदी आहियां ऐं मां उन सां शादी जा वाइदा बि कया आहिनि। हीउ पुट तूं छा चई रही आहीं? हा बाबा, मूंखे तुंहिंजे सिर जो कसम आहे, सच पई चवां। पर धीअ, मां पंहिंजी मरूम भेण जे पुट सां वाइदो कयो आहे। ॾींहुं क़यामत जे मूंखे पंहिंजी भेण जे मुंहं में शर्मदो न कर। पर बाबा मां मजबूर आहियां, मां ज़मीर सां कसम खायां, मां ज़मीर सां बेवफ़ाई नथी करे सघां। बाबा पुट मुंहिंजी इज़त हाणे तुंहिंजे पेरनि में आहे। बाबा तव्हांजी इज़त मूंखे प्यारी आहे। ठीकु आहे बाबा, मूंखे तुंहिंजो फ़ैसिलो मंज़ूर आहे। जीअं तूं चवंदे मां उहो ई कंदसि। बाबा मुंहिंजी मोहबत खां वधीक तव्हांजी इज़त मूंखे प्यारी आहे। सुनी छा सोची मुंहिंजे बारे में? लॻे थो त तूं ईअं न मुड़ंदे, तोखे इज़त वारी ॿोली सम्झ में नथी अचे। बकवास बंद कर छोरी। कैंची वांगे ज़बान कर्क कर्क करे थी। ज़बान काकड़े मां कढी वठंदो साईं। बकवास बंद कर रे, हले वञे त मां चवां थो। बकवास बंद कर रे। हल मूंखे मां चवां थी, छॾ मूंखे। मूंखे हुन माण्हूअ जो नालो ॿुधाए। हिनखे नादर खान विढ़ियो आहे। नादर खान! घणी देर खां तव्हांजो इंतज़ार करे करे मां थकिजी पियो आहियां। ही साईं अॼु हाणे आया आहिनि। मुंहिंजा राणा, बस मां आख़िरी दफ़ो तोसां मिलण आई आहियां। आख़िरी दफ़ो मिलण आई आहियां? पर छो? बस मुंहिंजी मजबूरी आहे। मजबूरी आहे? उहा कहिड़ी मजबूरी आहे जेका तोखे मूंसां मिलण लाइ रोके थी? बाबा मुंहिंजो रिश्तो ॿिए हंधि तय कयो आहे। हाणे मां तोसां वरी कोन मिलंदसि। कुझु ॾींहंनि में मुंहिंजी शादी थियण वारी आहे। मूंखे हाणे विसारे छॾ। छा तुंहिंजा उहे कसम ऐं वाइदा काॾे विया? तूं मूंखे ख़ुशियुनि जा ख़्वाब ॾेखारे ॿिए कंहिंजी तूं कुंवार थींदी?
न रानी न चो तो इहो कूड़ आहे हथ ॿधाई थी जेको बि चयो आहे सचो आहे कूड़ नाहे ज़मीर मूंखे माफ़ करे छॾिजांइ जेके कसम खयां मूंखे बस माफ़ करे छॾिजांइ शाबिर खान एतिरो अणजाण न थी जो सभु कुझु तोखे मां ॿुधायां मसलो छा आहे सूबेदार साहब तूं ॿुधाईंदे त ख़बर पवंदी न सूबेदार साहब गुजारतुनि में न ॻाल्हाए सूबेदार साहब जेका बि ॻाल्हि आहे साफ़ साफ़ ॿुधाए आख़िर तव्हांजो हिते अचणु कीअं थियो आहे सोनी जे भाउ जे क़ातिल खे गिरफ़्तार करणु हाणे सम्झो ई ॻाल्हि वञी उते ई बीठी रहियसि इहो आहे न तुंहिंजो यार एसेसो जंहिंजूं तूं वॾियूं तारीफ़ूं कंदो हुई ठीक आहे सूबेदार साहब ठीक आहे वञा थो मां मुंहिंजे भाउ खून कयो आहे बाक़ी ॾे त हाल बाक़ी यारी तुंहिंजी मुंहिंजे कहिड़े कम ईंदी आहे जाबिर खान डीएसपी जो ॾाढो ज़ोर आहे त माण्हुनि खे गिरफ़्तार कर डीएसपी 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 मूंखे इहो त ॿुधाए सूबेदार साहब तूं कहिड़ी मर्ज़ जी दवा आहे हा तुंहिंजो कमु आहे डीएसपी खे राज़ी करणु बाक़ी पैसा पैसा जेके तूं चवंदे तूं तोखे मिली वेंदा अरे तूं इहो कमु करे ॾेखार मञाए डीएसपी खे जाबिर खान ॻाल्हि पैसनि जी न आहे तोखे ॿ माण्हू ॾियणा पवंदा ठीकु आहे सूबेदार साहब शाम जो वॾो माण्हू पहुची वेंदा चङो पोइ मां हलाईंदो ओड़ो आयो आहे जाबिर खान जो भाउ खे गिरफ़्तार करे इनखे इहा ख़बर ई न आहे त जाबिर खान नालो कंहिंजो आहे दहशत जो अॼु मुंहिंजो सोणो साईं मस मस घरां निकितो आहे आउं त हिनी घटनि में चकर कटे कटे मरी वियो आहियां पोइ तूं छो चकर कटी पियो घर में वेहण नथो अचे छा हर वक़्तु अव्हांजी सोचनि ऐं ख़्यालनि में गुम आहियां पोइ तूं ॿुधाए भला मूंखे घर में वेहण ईंदो जंहिं तोखे घर में वेहण नथो अचे पोइ हिकु कमु ॾसी मुंहिंजा सुहिणा पोफाट सुबुह जो कोडर खई पनीअ ते वेंदो करे मुंहिंजा वरी कहिड़ो ॿार बुख ते था मरनि जो आउं ज़मीन ते वञा बाक़ी जे तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादी थी त ॿनीअ ते ज़रूरु वेंदुसि कुझु महिनत मज़ूरी कंदे पंहिंजे पेरनि ते बीहंदे पोइ मां बि तोसां शादी
न त वञी पंहिंजे ॻोठ चक्कर कटे। ठीकु आहे बाबा, ठीकु आहे। सवेल बनीअ ते कोडर खणी वेंदुसि। हाणे त भला राज़ी आहे। हा हा, हाणे मां ख़ुशि आहियां। बख्शे दे से जवानी अल्लाह मुझे जानी
वञी मुफ़्त बीठी अरे ॻाल्हि त कर थियो छा आहे बाबा साईं सम्झती खैर ना है। अरे कुछ ॿुधे त ख़बर पवंदी न जॾहिं ईंदो आहे सिर्फ़ ॻाल्हि उते ई बीठी अरे हाणे कुछ बक में सही चुप छो आहे नांग खाधो अथई छा कमदार जल्दी ॿुधाए हाणे मूंखां सबर नथो थिए बाबा दरअसल ॻाल्हि इहा आहे सावल ज़मीर वारा पूरे ॻोठ सां मिली ऐं उन्हनि जी मदद सां तार साईं ज़मीर जो इलेक्शन में फार्म था भराइनि। हिन जो मक़सद त सही हाणे केविन खे बि पर निकिरी विया आहिनि अकबर खान हाणे हू कवेलियूं उडरनी थियूं बाबा उडरनी थियूं अदा वॾा जेकॾहिं तव्हांजो हुकुम हुजे न मां इन किवलिन खे पेरनि सां लताड़े मारे छॾियां अरे सर जानू जिन आहे जिन सिर्फ तव्हांजी इजाज़त खपे पोइ वेठो ॾिस मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो जेकॾहिं असां हुननि खे डर ॾींदासीं न तूं असांखे गिचीअ में पइजी वेंदा छा सम्झव राकस ॻाल्हि ॿुधो इजाज़त आहे हाणे तोखे कीअं वणई तीअं कर पैसो खपई हथियार खपई माण्हू खपनि मुल्क रही करे ॾेखार देर न कर जाबिर खान मूंखे बि बाबा इन ॾींहं जो इंतज़ार हुयो इन ॾींहं जो ऐं हाणे तूं ॾिसजांइ त हीर आकाश मुल्क में कीअं तो टांडारे छो त मुंहिंजो नालो आहे राकास ॻोठ त छा पर शहर बि तबाह करे छॾियां साईं केरु आयो अलाह जे नाले ते खैर दे बाबा कीर आयो हे वटे फ़कीर खैर दई छोड़े या खैर थोड़ी मां लिखियल पढ़ियल हिकु फ़कीर आहियां 50 रुपयो ॾेई करे मूंखे राज़ी करेंदो हल वञ घर वञ हाणे बकरी काया जा मुंहिंजे लाइ वच काया तोखे ख़बर न आहे शायदि हाणे तब्दीली अची वई आहे असां फ़कीरनि में बि हाणे तब्दीली अची वई आहे बिस्मिल्लाह कर वठ लिखियल पढ़ियल जाहिल खैर घणो हुजे या थोरो अलाह जे नाले ते माण्हू वठे गवर्नमेंट जी नौकरी हुजे हा न करप्शन करे असां बि वॾा अमीर थी वञूं करोड़पति बणिजी वञूं अड़े हेॾे कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुध ही जेका डिग्री असां हासिल कई आहे लिखी पढ़ी हासिल कई आहे ख़ुशीअ सां ॾींदे त ठीकु आहे न त राति अची असां काहे वेंदासीं तूं फ़कीर आहीं या दुआरी आहीं जीअं सम्झे या त राति ख़बर पवंदी पुट चोर आ दाड़ेल आ फ़कीर आ आहे छा ॾिसो त सही साम्हूं त ॾिसो छा त छोरो ॿ अखर पढ़ियो आहे पाण खे मुतबर खान थो सम्झे मस्त मस्त त मोकिलियो ॾिनो अथई अॼु इन जो अहिड़ो हशर था कयूं जिन खे ख़बर पइजी वेंदी त अदा वॾे सां फिटाइण जो अंजाम छा हूंदो आहे अचो मूंसां तुंहिंजो रस्तो छो रोकियो अथव तुंहिंजो रस्तो हिन लाइ रोकियो आहे कि तोखे सबक़ अहिड़ो सेखारिणो आहे वरी कंहिंखे ईअं जुरत न थिए अदा वॾे जे ख़िलाफ़ को फॉर्म भराए काउंट असांजो हक़ आहे उन खां केर बि रोके नथो सघे गजा पुट कॾहिं बि तुंहिंजे अबनि ॾाॾनि इलेक्शन में फार्म भरायो ऐं तूं हलियो आहे फार्म भराइण उहो दौर गुज़री वियो हाणे ॾिस त मां तुआरे रईस जो छा थो हशर कयां अड़े हेॾे तूं ज़िंदा रहंदे त कंहिंजो हशर कंदे न अड़े वठसि पढ़ू पुट खे वॾो आयो आहे पढ़ियल लिखियल
जी हाँ मचाल जाबिर खान जे साम्हूं बग़ावत था कयो हाणे ख़बर पवंदी तव्हांखे त मूंसां बग़ावत कीअं थींदी आहे कीअं थींदी आहे तूं बुज़दिल ऐं चोरीअ वार कंदो आहीं अॼु मां तोसां चोरीअ वार न कंदुसि पर सभिनि जे साम्हूं वार कंदुसि सभिनि जे साम्हूं ॿुध हिक ॻाल्हि अञा ॿी गौर सबूत तुंहिंजे चाचे इमदाद खे मूं मारियो हो मूं हिन नथनि सां कोन छोड़ियो हा सम्झाई चला सके वही फिटिंग जो ठेका में वही कुत्ता मिला कर खलास वालो आए हो मौत में चोरी वाले जाबिर खान एक क्या ताकत है हाँ तो जाबिर खान जो सब उन्हीं हो सका है असल निड़िया में सब कड़ी चलाओ ये सर कहीं क्या भाई अदा सर तो क्या खबर नहीं सर अदा तो लगा क्या दे ओयो समीर अदा जमीन तो छाछो है अदा समीर तो सब केरवड़ियो है बाबा बुधार सही जमीन पानी दखणे जमीन केरवड़ियो है बाबा तो छाछो है अदा तो के जमीर 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 भाई अदा अदा इतना सही जमीर बा तो केरवड़ियो है अदा ये शर्त तुझे कहीं क्यों है जमीर जमीर मुझा भा हिकिड़ो दफ़ो मूंखे उन माण्हूअ जो नालो ॿुधाए अहिड़ो त मां हुनजो हसर कंदुसि अहिड़ो त हसर कंदुसि जे हुन जूं 7 पीढ़ियूं यादि कंदियूं 7 पीढ़ियूं हिकिड़ो दफ़ो हुन माण्हूअ जो मूंखे नालो ॿुधाए अदा साईं मूंखे जाबर वारा विरिया आहिनि ऐं चाचे इमदाद खे बि उन्हनि मारियो आहे उन्हनि पंहिंजी ज़बान सां इहो इक़रार कयो आहे हा उन्हनि मूंखे मारे मारे कुटे उछले विया आहिनि उन्हनि सम्झियो त मां मरी वियो आहियां न जाबिर खान तो पंहिंजे मौत खे आवाज़ ॾिनी आहे मौत खे हाणे ॾिस त मां तुंहिंजो पूरो खानदान कीअं थो ख़तमु कयां डॉक्टर वञो हाणे हथियार खणी अचो जल्दी वञो हथियार खणी अचो हाणे जाबिर वारनि ते हमिलो करणो आहे अदा वारा पलां त कॾहिं पुराणा न आहिनि थींदा पहिरियों अधु ज़मीर जी पटी जो बंदोबस्तु कयूं पोइ काॾे वेंदो इहो जाबर तेरे ज़मीर जो बंदोबस्तु कयो पोइ काॾे वेंदो जाबर हिनखे ॾिसी वठंदासीं तव्हां सभु ज़मीर जी पटी जो बंदोबस्तु कयो जा पुट पैर संभाल कान चा पुट संभाल पंहिंजा पैर
समझदो आहीं त तूं हितां जो बादशाह आहीं? हाँ? अरे तू छा असांखे मारी दे? तुंहिंजे पीउ खे बि असां घरे छॾियोसीं। अॼु तूं आयो आहीं न त हितां तुंहिंजो बि लाश वेंदो। अॼु ख़बर पवंदी जाबिर खे पंहिंजनि जो दर्द छा थींदो आहे। नादर मुंहिंजा भाउ नादर। चाहे अरे तो जाऊं तो मुझे भाव के मारिया। अदा साईं सावलारन के जिंदा कोन छॾींदा वे। सर मां तोखे पहिरियों बि चयो हुयो इन छोरनि जो को बंदोबस्त कर, पर तो ईअं कोन कयो। राइस जाबिर खान ॾिस तूं इन्हनि छोरनि खे सबक कॾहिं बि न सेखारियो। ॾिस मां तोखे चवंदो हुयुसि न त ॻाल्हि वञी उते ई बीठई। जाबिर खान ही हमलो तव्हां ते कंहिं कयो? सूबेदार अञा पुछी तो त ही ज़ुल्म मूंसां कंहिं कयो? हा तुंहिंजे हथ में तुंहिंजा हूंदे मुंहिंजा भाउ मार दियो। अञा पुछी तो त ही कंहिं कयो? तोखे ख़बर न आहे इन हथ जो सूबेदार ही अरे सभु तव्हांजे करे थियो आहे। तव्हांजे करे मुंहिंजो भाउ मार दियो आहे। तव्हांजे करे। मूंखे सिर्फ़ु हुन माण्हू जो नालो ॿुधाए। सूबेदार साहब असांजे भाउ खे सावरन ऐं ज़मीनदारनि मारियो आहे। जे हुन माण्हू खे मूं जेल जी हवा न खाराई त मुंहिंजो नालो बि एसो जो जवार न आहे। कानून कानून कानून। सूबेदार साहब छा कयो आहे तुंहिंजे कानून अॼु ताईं? सूबेदार साहब असां पंहिंजो इंसाफ़ पाण कंदा आहियूं, असांजे विच में न अचो। इंसाफ़ ऐं अदालत कानून कंदो आहे, तव्हां न अकबर खान। हर माण्हू खे हथियार खणण जी कानून इजाज़त न ॾींदो। बाप जे भाउ जे बंदर रत जो कसम सूबेदार सिर्फ ॿिनि ॾींहंनि जी मोहलत मूंखे ॾियां थो। 2 ॾींहं जे अंदरि जेकर मुंहिंजे भाउ जे कातिल खे गिरफ़्तार न कई न त मुंहिंजो मुंहुं मूंखे न ॾेखारिजांइ मुंहिंजो मुंहुं। सौट मूंखे बि वठी हली हा त मूं बि पंहिंजे हथनि जी बाहि मारिया हा। अदा वॾा वाह अॼु पलांद थी वियो। छा यादि कंदो इहो जाबिर खान? न गुल न अञा मुंहिंजे अंतर में बाहि भरी रही आहे ऐं उहा बाहि तॾहिं विसाइबी जॾहिं जाबिर खे हथनि सां मारींदुसि, पंहिंजे हथनि सां। अदा हिकु ॾींहुं ज़रूरु ईंदो, जाबिर जो लाश रस्ते में रुलंदो। अदा वॾा हाणे पाण खे होशियार हुजणु खपे। हा सौट किथां न किथां हथियारनि जी बंदोबस्त कर। त पोइ ठीकु आहे, तव्हां सभु पंहिंजी होशियारी कयो। कहिड़े वक़्तु जाबिर जा माण्हू या पुलिस तव्हां ते हमलो करे सघे थी। मां हींअर ई वञा थो, किथां न किथां हथियारनि जो बंदोबस्त करियां थो। ठीकु आहे सौट? तोखे मूं चयो हुयो न त मूंखे विसारे छॾ। छो त मूंखे हाणे पंहिंजे सीने में कंहिंजे लाइ मोहबत न नफ़रत आहे। जेसीं ताईं मां पंहिंजे दुश्मननि खां पलांद न वठंदुसि तेसीं ताईं मुंहिंजे सीने में इहा बाहि भड़कंदी रहंदी। नंढपण जे प्यार खे इहे न आहे रोल बोराणा। तुंहिंजी ज़िंदगी तुंहिंजी जवानीअ ते कुझु असांजो बि हक़ आहे। मुंहिंजी ज़िंदगीअ ते सिर्फ़ु इंतकाम जो हक़ आहे, छो त मां पंहिंजी ज़िंदगी हाणे इंतकाम जे हवाले करे छॾी आहे। तूं धिकारी या मारी, पर पोइ बि मां पंहिंजो घर तुंहिंजे प्यार जे पल सां ॿधी छॾियो आहे। जेसीं ताईं मां हाणे जीअरो आहियां
तेसी ताईं मुंहिंजो हिकिड़ो ई मक़सदु आहे ऐं उहो आहे फलांद। फलांद खां पोइ जे ज़िंदगी साथ ॾिनो यार बि परचाइबा ऐं प्यार बि माणबा। साज़ बिना आवाज़ ऐं रूह बिना वजूद कहिड़े कम जो। तोसां प्यार कयो आहे, तोसां मोहबत कई आहे मूं, पोइ मां तोखे छॾे कीअं थी वञी सघां? मां कोन वेंदसि। मूंखे तूं अॼु रोकण जी कोशिशि न कर, छो त मां जंहिं मंज़िल जो अॼु मुसाफ़िर आहियां उन में सिर्फ़ु हिकिड़ो ई रस्तो आहे, हुन जो नालो आहे मौत। मौत तूं सम्झे छो नथी? मुंहिंजी राह में दुख डोलावा तकलीफ़ूं ऐं मुसीबतूं आहिनि। मुंहिंजे पेरनि में प्यार जा इहे ज़ंजीर ऐं डावण न विझ। जंहिं मां तुंहिंजे प्यार में मस्त थी वापसि मोटी पियुसि, बाबा जी क़बर ते खयल उहो तौल कीअं पाड़े सघे? माशर जे ॾींहुं बाबा खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि? छा चवंदोसांसि? तुंहिंजो फलांद न करे सघियुसि। जेकॾहिं ससुई पंहिंजे पुनुअ जे लाइ जबल झागे सघे थी, ऋण ओकारे डूंगर ॾोरे सघे थी, त छा मां पंहिंजे जान जे लाइ ही सफ़ा का चरी आहीं? हाणे हितां वञ, हितां। जाला साईं, तोखे मुंहिंजे प्यार जी पारत आहे, हुनखे पंहिंजी पनाह में रखजांइ, पंहिंजी मंज़िल ते ख़ैर सां पहुचाइजांइ। चावल पाने पान के कानून के हवाले कर, तो मुफ्त में मार जी मैंने। सूबेदार तू छा असांखे गिरफ़्तार कंदे? हद नहीं आती, का भी ताकत चावल के गिरफ़्तार नथी करे सके, नथी करे सके। जवान जो पुट ही ना, आज मैं कान छड़ न वञ जा। नवींदे सूबेदार, तू हिते अची पंहिंजे मौत खे आवाज़ ॾिनो आहे। हवालो अॼु तोखे त मौत खणी आयो आहे। तो छा सम्झो? अदा वॾे ऐं सावल खे गिरफ़्तार करे वेंदे तूं? इहो ख़्वाब ॾिसणी छॾे ॾे सूबेदार, ख़्वाब ॾिसणी छॾे ॾे। हल पंहिंजे भाउ खे। वॾो आयो हो सावल खे गिरफ़्तार करण। वञे हिननि खे पंहिंजो इलाज कराए, पटी मल में बंदोबस्त कर। अरे कमदार को
अरे ये हाथ में सा अरे तो जोर सा दे बाबा जोर सा दे अरे सजो नहीं हो खीर तो पिए रात जो हां बता रे साईं खीर वरी किथे तोरा नौकर ये मानी वेले किथे था जन तोरी खीर थे जाई अरे तू कमदार जो दे नौकर केड़ी मजाला चढ़ाई कौन जल्दी कर ऐसा वदा जे सूबेदार थे तुझो नाज हुयो वो पांचा पुलिस वाला जख्मी करे मोटी आयो थे असल सावल जमीरारा रोकड़ी नहीं उतस हां पुलिस वाला जख्मी थी पिया ये तू छा सोचे ए सूबेदार ए मच्छा तो बुदा ए बस सिपाही जख्मी कराए दे ए तो जे आसरे हां ए तू तो मुगा बिंदी है मुदा तो वठी में तो मुझे बाद का तो गिरफ्तार करने ए ना तो पांच पुलिस तो मारे दाल में तू सूबेदार यो कम तो हो चढ़ेला तो कम जो को आले कदुस से मार पार कदम पर जाबिर खान मुझी गाल तो बुध अरे छा बुधा बुधिया बंद कर बुध जाबिर खान तू मुझो यार न हुजिया तोखे भी जेल में विझा जाबिर खान तू असांजे पी खे नहक मारे मौत खे आवाज़ ॾिनो आहे संभाल पंहिंजा पेर जाबिर खान अज मां तुझो पूरो नसल न तबाह कयो त पोइ मुंहिंजो नालो बि सावल नाहे सावल
थोड़ी याद कर तू ही मूंसां विढ़ियो है ना हाँ हाणे मर हवे तू मर तू जो इन दुनिया में हाणे कुछ ना है अरे शैतान तू ही असांजो झुगो धण करायो आहे ऐं जाबिर खान खे बि इस्तेमाल करण वारो तू ही आहे न सावल मूंखे माफ़ कर मुंहिंजो को बि रो न आहे सॼो रो नी जाबिर वारनि जो ई ऐं जाबिर वारनि जे भेणनि जो असगर खान वारनि जो ई मूंखे माफ़ कर तू माफ़ी जे क़ाबिल नाहे कमदार तू माफ़ी जे क़ाबिल नाहे अरे तू चवंदो है न माण्हुनि खे ॻाल्हि वञी उते ई बीठी हाँ माफ़ कर सावल मूंखे न मारियो सावल ॻाल्हि वञी उते ई अचु सूबेदार अचु तोखे बि वॾो शौक़ु हुयो सावल खे गिरफ़्तार कयां सावल तो पंहिंजे पाण खे कानून जे हवाले करे सुठो कमु कयो आहे मां कोशिशि कंदुमि तोसां इंसाफ़ थिए कर पंहिंजो शौक़ु पूरो हिन दिल में आही तू हिन दिल में आही तू हर महफिल में आसाई तू हर महफिल में आसाई तू तोखा दूर रही न सगा तोखा दूर रही न सगा तोखा दूर रही न सगा मुझे ज़हन में आई सदाई तू मुझे ज़हन में